दोस्तों अस्सलाम वालेकुम, नमस्ते। दोस्तों जीअं त ही डिक्शनरियूं आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ खां हिकिड़ी ऐप आहे सिंधी लुग़तूं, ऐं इन में जेको आहे उहो हीअ मुख़्तलिफ़ लुग़तूं इन में ही शामिल आहिनि। अदबी इस्तिलाहनि जी तशरी लुग़त, कॉमर्स एंड बैंकिंग डिक्शनरी, ऐं उन खां पोइ जियोग्राफ़ी लुग़त आहे, डिक्शनरी ऑफ हेमाटोलॉजी आहे। उन खां बाद में जेको आहे बैनुल अक़वामी तलक़ात जी लुग़त आहे, दफ़्तरी इस्तिलाहनि जी लुग़त आहे। उनखां पोइ जेको आहे उहो डिक्शनरी ऑफ प्रिंट टेक्नोलॉजी आहे, इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी आहे, मेडिकल लुग़त आहे, जामे सिंधी लुग़त आहे। उनखां पोइ बाद में जेको आहे उहो फुलवाड़ी सिंधी पहाकाई चवणियूं आहिनि, सिंधी देवानगरी खां अंग्रेज़ी लुग़त आहे। उनखां बाद में जेको आहे हारप जी लुग़त आहे, सराइकी सिंधी लुग़त आहे। उनखां बाद में सियासी इस्तिलाहनि जी लुग़त आहे, सिंधी पहाकनि जो किताबचो आहे। त दोस्तों ही मुख़्तलिफ़ लुग़तूं आहिनि। इन में हिकु सुठी ॻाल्हि त जेकॾहिं होम में वञिबो पेज में त इन में अॼु 20 खां जेको आहे इहो सीरीज़ शुरू कई आहे, ऐं कोशिशि कंदसि त हिन ते जेको आहे उहो रोज़ाना अॼु जो लफ़्ज़ ऐं अॼु जो पहाको इन ते वीडियो ठाहिजे ऐं उहो रखिजे। ऐं लेकिन अहिड़ो ख़ासि लफ़्ज़ या अहिड़ो पहाको ख़ासि न हूंदो त पोइ उहो वीडियोस खे पाण तर्क कंदासीं। अदरवाइज़ मूं सोचियोसीं त इहो रोज़ाना बेसिस ते हिकु लफ़्ज़ पाण सिखंदासीं ऐं हिकु पहाको सिखंदासीं। सो अॼु जो लफ़्ज़ आहे त एतज़ार नामो। एतज़ार नामो जो मतिलबु आहे अज़रनामो या माफ़ीनामो। ठीकु आहे, माफ़ीनामो लिखिबो आहे, का ग़लती थींदी आहे माफ़ीनामो लिखी ॾिबो आहे, माफ़ी घुरबी आहे, त इहो आहे। ऐं पहाको जेको आहे अॼु जो पहाको, आखाड़ सोन सावण चांदी बडे थो कर भटके बादी। आखाड़ सावण बडो सिंधी साल जा महीना आहिनि। ठीकु आहे, जीअं उहे टोटल घणा आहिनि 12। जेठ वैसाख जेठ आखाड़ सावण बडो असू कती नारी पोइ माघ फगण। हाणे इहे सिंधी जेके आहिनि उहे 12 महीना आहिनि। हाणे उन ई बेसिस ते ई जेको आहे त आखाड़ सोन मतिलबु हाणे सिंधी साल जा इहे महीना आहिनि, उनमें मीनिंग हिन में ॾिनल आहे त आखाड़ सोन सावण चांदी बदे थो कर भटके बादी। आखाड़ सावण बडो सिंधी साल जा महीना, बादी अजायो बेफ़ाइदो, आखाड़ जो मींहुं फसलनि लाइ सोन, ऐं सावण जो मींहुं चांदी जहिड़ो काराइतो हूंदो आहे। दोस्तों आखाड़ में जेको मींहुं वसंदो आहे, बरसाति पवंदी आहे, उहो सोन जहिड़ो आहे, मतिलबु उहो फसल जे लाइ तमामु बहितरीनु आहे। माना जेको आहे न उहो सवेर पहिरीं आखाड़ में जेकॾहिं बरसाति पवे थी त उहो फसलनि जे लाइ तमामु बहितरीनु आहे। ऐं उनखे पोइ सावण जो जेको मींहुं आहे उहो बि सुठो आहे, उहो चांदी जे बराबरि आहे। माना सोन वांग जहिड़ो त कोन्हे, माना आखाड़ वारो जेको फ़ाइदे वारो अहिड़ो सावण वारो कोन्हे, लेकिन सावण वारो बि सुठो आहे। माना कंपेरेटिव कजे त पोइ आखाड़ वारो जेको मींहुं आहे, बरसाति आखाड़ वारी आहे, उहो बेस्ट आहे। सावण वारी जेको बरसाति आहे उहो जेको आहे उहो बेटर आहे। ऐं उनखां पोइ बडे वारी जेको आहे न उहो गुड में बि नथी अचे, छो त चवंदा आहिनि न बडे जा धारोड़ा। त बडे में मींहुं वसंदो आहे त उहो को बि फ़ाइदो फसल खे न ॾींदो आहे, त बडे जे मींहुं मां को बि फ़ाइदो न थींदो आहे, कॾहिं कॾहिं त नुक़सान बि ॾींदो आहे। ठीकु आहे, त उनजे करे हीउ पहाको आहे त आखाड़ सोन सावण चांदी बडे थो कर भटके बादी। त इहो पहाको आहे, इन में इहो आहे त आखाड़ वारो मींहुं तमामु भलो आहे, बेस्ट आहे, ऐं सावण वारो सुठो आहे, ऐं बडे वारो जेको आहे उहो कंहिं कम जो कोन्हे। त इन हवाले सां ॿियो बि हिन में जेको आहे उहो मिसाल ॾिनल आहे। हिन में जेको आहे साॻी पहाको आहे इन ई साॻी तिर्ज़ ते त बडो बद भला तंहिंखां सावण भला। बडो बद भला माना बडो बद भला तंहिंखां सावण भला, माना सावण वारो जेको आहे उहो सुठो आहे, ऐं बडो बद भला माना बडे वारो जेको मींहुं आहे उहो बद आहे, ख़राबु आहे, भला आहे माना कॾहिं नुक़सानु ॾींदो आहे। त बडो बद भला, बडे जो मींहुं ख़राबु हूंदो आहे, नुक़सानु बि ॾेई सघे थो। तंहिंखां सावण भला, त सावण में जेको मींहुं वसे थो उहो सुठो आहे। त इहो वरी पहाको जेको उत्तरादी पहाका 95 माना इहो खयल आहे, इन जो रेफरेंस ॾिनल आहे। त इहो ॿई पहाका आहिनि बरसाति जे हवाले सां। सो दोस्तों अॼु जो इहो पहाको आहे, ऐं हाणे सुभाणे जो पहाको वरी सुभाणे वीडियो ठाहींदासीं। उमेद तव्हांखे हीअ सीरीज़ फ़ाइदो ॾींदी, ऐं रोज़ाना बेसिस ते पाण हिकु लफ़्ज़ अॼु जो लफ़्ज़ ऐं अॼु जो पहाको जेको आहे उहो पाण सिखंदासीं। ऐं दोस्तों हीअ डिक्शनरी सिंधी जे हवाले सां सुठी डिक्शनरी आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ खां आहे।
जेकॾहिं तव्हां सर्च कंदो प्ले स्टोर ते त तव्हांखे जेको आहे इहो डिक्शनरी मिली वेंदी।